खिपरो में रात देर सां पीपी उम्मीदवार शाज़िया मरी अली हसन हिंगोज जी रैली में शरीक माण्हुनि ते बिस्मिल्ला होटल ते फायरिंग कई वई। फायरिंग बाद पीपी उम्मीदवार शाज़िया मरी अली हसन हिंगोज जो वाक़ई वारे हंधि पहुची विया, जिथे फायरिंग कंदड़नि ऐं पीपी उम्मीदवारनि जे गार्डन हिक ॿिए ते हथियार सिधा करे वरिता। उन बाद पीपी उम्मीदवार शाज़िया मरी फ़ोन करे पुलिस खे घुराए वरितो। पुलिस पहुची खेनि फायरिंग कंदड़नि खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई। फायरिंग कंदड़ नशे में धुत जवाबदार मज़ाहमत कई। पुलिस सां गॾु हलण खां इनकार कयो त SHO खिपरो मोहम्मद इब्राहिम सुमरो पाण पहुची जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। खिपरो थाणे जे पीपी जी रैली में शरीक माण्हुनि ते फायरिंग करण जो केस प्रो राजड़ सजाद राजड़ खुदा बख्श मंगरियो गमशाद गुज्जो जहांसीब काइम खानी ते सामणे बंबरो जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त गिरफ़्तार थियलनि खां हिकु रिपीटर हिकु राइफल पिणु हथ कई वई आहे, जॾहिं त गिरफ़्तार थियलनि ते गैर क़ानूनी हथियार रखण जो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।